कंडियारो खानपुर तालके जे ॻोठ दखो गढ़ी वासी नारी शहर बानू टांवरी पंहिंजे ई इलाइक़े में जे नौजवान इमामुद्दीन जाफ़री सां नौशर फ़िरोज़ जी अदालत में पसंदि जो परिणो करे छॾियो आहे। जोड़े पारां तहफ़ुज़ जी घुर कई वई आहे। इन ॾिस में प्यार जो परिणो कंदड़ नारी पंहिंजे मुड़ुस सां गॾु नेशनल प्रेस क्लब पहुची तहफ़ुज़ लाइ एहतजाज कंदे चयो त नारी जो चवणु इहो त नौजवान इमामुद्दीन सां पसंदि जी शादी कई आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट मचरजी पिया आहिनि, मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे हू सख़्तु परेशान आहिनि। हुन जो चवणु हुयो त संदसि जे अॻु शमन नाले शख़्स सां शादी थियल हुई, जंहिं मां खेसि 3 ॿार जो औलाद आहे। घरू अणबड़त जे करे पहिरें मुड़ुसु ॿार खसे तशदुद करे 7 महीना अॻु तलाक ॾेई घरां कढी छॾियो हो, जंहिंखां पोइ हू माइट वटि रही पई ऐं उहे माइट मुंहिंजे ख़िलाफ़ु पसंदि जी ख़िलाफ़ु ॿी शादी कराए रहिया हुआ, जंहिं करे इहा ॻाल्हि खेसि न वणी। हुन नौजवान इमामुद्दीन जाफ़री सां पसंदि जो परिणो कयो आहे। पसंदि जी शादी खां पोइ संदसि ज़िंदगी ख़तरे में पियल आहे ऐं हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। नारी जो चवणु हुयो त मूंखे न कंहिं अगवा कयो आहे ऐं न ई कंहिं वरगलायो आहे। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त खेसि तहफ़ुज़ फराम करे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ु क़दम खंयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।